तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध धरती न्यूज़। रिपोर्ट करे रहियो आहे असांखे जुडे शहर खां रोशन कुमार। जुडो लॻ मांडल विलेज टंडो कोलाची रोड ते बदएवान इंतज़ामिया पारां ठहियल मोरी ऐं सिम नाली में करप्शन जो को बि नोटिस न आहे वरितो। ख़बर मूजिबि टंडो कोलाची जे समाजी अॻवान इरफान कोलाची, एडवोकेट लतीफ़ कोलाची, एडवोकेट मुमताज़ खोसा ॿियनि एहतजाज कंदे चयो त थरकोइल प्रोजेक्ट रथा जी ठहियल मोरी ऐं सिम नाली में नाक़स मटीरियल जो इस्तेमालु सबबि हंधा हंधा टुटी तबाह थी वियो आहे। ताज़ो हल्की बरसाति पवण सबबि मुख़्तलिफ़ जॻहनि तां मोरी ऐं सिम नाले जा स्लैब टुटी विया आहिनि, जेके वधीक बरसाति पवण सबबि गारो पइजी सघे थो, जंहिंसां सवें ॻोठ ॿुॾण जो ख़तरो आहे। हिननि चयो त सवें ॻोठनि खे जुडो ऐं नबीसर सां मिलाईंदड़ सिम नालो रोड खां 8 फुट मथे ठहियलु आहे, जेका मामूली बरसाति पवण सबबि हज़ारें रवासनि जे अचण वञण जो वाहिद लंघ बंदि थी वेंदो आहे। जॾहिं त ठेकेदार ऐं इंजीनियर पारां ॼाणायल मोरी ऐं सिम नाले जो कमु पिणु अधु में छॾे फ़रार थी विया आहिनि। हिननि वधीक चयो त इंतज़ामिया प्रोजेक्ट में किरोड़ें रुपए जी करप्शन कई आहे ऐं अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां बार बार एहतजाज करण बावजूदि लाॻापियल इंतज़ामिया को बि नोटिस न आहे वरितो। हिननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, कमिश्नर ऐं DC मीरपुर क़ासिम समूरनि वसवारनि खे मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी ॻोठाणनि खां वधीक परेशानी खां बचायो वञे।